जय झूलेलाल। मुंहिंजो नालो आहे आर्यन पटेल। मां जूनियर KG में पढ़ंदो आहियां। मुंहिंजो नालो आहे वारे तारा गोल तारा रोशन तारा चमकियो वार सांस तारे निकिरो था पिछड़े में पकड़ो था चमको चमको सारी कजे एवाजी के वीपा लांगवे पाकीसा अभी पढ़ायो वाते जो तू आजी जे वाट कुल वक्त मुझे वारे तारा गोल तारा रोशन तारा चमकियो सांस तारे निकलो था सांस तारे निकलो। थैंक यू।